नाज़रीन, सिंध के ॿियनि शहरनि या वारह में भी 31 ॾींहं बि लॉकडाउन जारी है। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ जो रिपोर्टर ज़ुल्फ़कार चांडियो। जी ज़ुल्फ़कार, जी तो इन महिल असां मौजूद आहियूं गर्ल्स स्कूल में जेको एहसास कफ़ालत जा जेके प्रोग्राम जा पैसा आयल आहिनि उन जे सेंटर ते ऐं उते सवे औरतूं मौजूद आहिनि ऐं उते को भी इंतज़ामिया तरफ़ां को अहिड़ी सहूलत मुहैया न कई वही है औरतुनि खे को पानी जी या का शाम जी। ऐं नाज़रीन, हिते हिकिड़ो मुसलसल हिकिड़ो औरतुनि सां मसलो पियो थो थिए, उहो इहो आहे त उन जा फिंगर जेके आहिनि उहे कमु नथा कनि ऐं औरतूं उन में उन्हनि खे रोज़ रोज़ तारीख़ ॾिनी थी वञे त तव्हां सुभाणे अचो ॿिए अचो। असांखे इहो बि मालूम थियो आहे त कुझु एजेंट ॼाणी वाणी ऐं जेको आहे सो औरतुनि जा फिंगर उहे नथा वठनि या कंहिं सिस्टम खे अहिड़े तरीक़े सां उनखे घणो उनखे नथा एक्टिव कनि त जीअं उन्हनि जा फिंगर न अचनि ऐं बाद में उहे शाम जो या कुझु ॾींहंनि खां पोइ जॾहिं उन्हनि खे आज़ादी मिलंदी त आज़ादी खां पोइ उन्हनि खां पैसा कटौती करे उन्हनि जा फिंगर वरिता वञनि। हिते खोड़ सारियूं अहिड़ियूं औरतूं मौजूद आहिनि जेके काफ़ी ॾींहंनि खां चकर काटनि थियूं। अचो त उन्हनि खां पुछूं उन्हनि जो छा मसलो आहे। फिंगर नथा लॻनि अलाए छाजे करे अॼु 5 चकर माना मोटी आई आहियां, परेशान थी आहियां, पैसा अचनि ई कोन था, नथा अचनि। हाँ, मोटी थी वञा पर छिन्ना पेट में हेॾो ॻोढ़ो थी आहे, मां गरीब मिसकिन 10 चकर आहे, मुंहिंजा फिंगर नथा लॻनि, न मूंखे पैसा था ॾियनि, न बेनज़ीर जा था ॾियनि, न असांखे हे था ॾियनि। हाँ त पंध करे करे अधम अचाऊं त न हा न हूं बाबा जेकी सलाह कयो त असां कयूं न, असां छा कयूं पुट बाबा। 20 ॾींहं त असां इहो भॼ में पूरा आहियूं त न हेॾे न होॾे। हाणे शहर बंदि कयूं, असां ज़कात असांखे छो नथा ॾियनि? बस असां बीमार आहियूं, दिलि जा मरीज़ आहियूं, असां सभिनि जा पैसा आहिनि असांखे मोटाए छॾनि था, बेनज़ीर जा पैसा बि नथा मिलनि। हाणे ग़रीब काॾे वञूं? बचड़ा नंढड़ा दिलि जा मरीज़ असांखे पिया आहियूं। 8-9 ॾींहं अॼु जेको ग़रीब माण्हू फसल कोन असांखे पढ़ियो बि कोन, असां ईअं बिना रुली मरी वञूं। जे भिड़ऊं अदर त पुलिस डिड़ा खणी खणे। हे बि न गरीब आहे, मुड़ुस कुराड़ो आहे, पुट भॼी वियो मां छॾे, मां गरीब काॾे वञा, अखियुनि खां अंधी थी पई आहे, ख़ुदा जे नाम ते पैसा बाहर कयो। लेडीज़ काफ़ी अचनि था, अवरेज हूंदा आहिनि जेके, उन्हनि जे अवरेज जे करे जेके उन्हनि जा फिंगर स्कैन न थींदा आहिनि, स्कैन न थियण जे करे छो जो असांखे काफ़ी तकलीफ़ बि थिए थी। इन बारे में काफ़ी एक्स्ट्रा माण्हू बि ईअं बि अचनि था जेके जंहिंजा नाला आहिनि ई कोन अवेलेबल, छो जो काफ़ी माण्हू मैसेज कनि था त उन्हनि जा अहल आहिनि, उहे अचनि, इंतज़ामिया उन्हनि जे अहल जे लाइ मैसेज करे थो। काफ़ी असां चवंदा हुकूमत खे हिकिड़ी गुज़ारिश कंदासीं, जेके माण्हुनि जा फिगर स्कैन नथा थियनि उन्हनि जे लाइ को हल हुजे त अञा बहितर आहे। हिते मौजूद कुराड़ियुनि औरतुनि जा बि जेको आहे सो तव्हां व्यूज़ ॿुधा, जंहिंजो इहो चवणु आहे त असां मुसलसल चकर काटियूं था, असांजा फिंगर नथा अचनि। ऐं हिते मौजूद सेंटर इंतज़ामिया जा व्यूज़ बि ॿुधा, उन्हनि जो इहो चवणु आहे त वाक़ई इहो मसइलो उन्हनि औरतुनि सां अचे थो जेके एज्ड आहिनि, जेके कुराड़ियूं औरतूं आहिनि जंहिंजा फिंगर घसी चुका आहिनि, आङुरियूं जंहिंजूं घसी चुकियूं आहिनि। ऐं उन्हनि जे लाइ जेकॾहिं हुकूमत तरफ़ां को वाउचर सिस्टम कयो वञे त SPL बैंक मां वाउचर सिस्टम ज़रिए जेको आहे सो पैसा